शाह साहब फरमायो पाए ऐब पलव में अंगर जे अचन दिसण सां तिनखे मदियूं मोहन ॾिजन तोड़े कचायूं कन तब माफ़ कज ॿिया में धरा त तव्हांजो दुश्मन तव्हां वटि मेघ खणी अचे माइट हूंदो त न्याणियूं वठी ईंदो अम्मा वठी ईंदो ॻोठ जा वॾड़ा वठी ईंदो ॿी ज़ात वारो हूंदो त उस्ताद वठी ईंदो मुर्शिद वठी ईंदो आलिम वठी ईंदो इलाइक़े जा मुअज़्ज़िज़ वठी ईंदो जेकर तूं वटि केरु मेड़ खणी अचे त मेड़ खे मान ॾिजां उन्हनि खे गारियूं न ॾिजां उन्हनि खे पुराणियूं यादूं ताज़ियूं न कराइजां उन्हनि खे मेणाई ताना न ॾिजां पाए ऐब पलव में अंगण जे अचन जेके तुझे तॾे ते लड़ी आया त असां ॾोही आहियूं असांजी ग़लती आहे असांजो गुनाह आहे त मेघ खे मान ॾिजां उन्हनि खे माफ़ करे छॾिजां छो त रब फरमाए थो मुंहिंजो दुश्मन जॾहिं मुंहिंजे दर ते मूंखां माफ़ी वठण जे लाइ ईंदो आहे त मां बि उनखे माफ़ करे छॾींदो आहियां तव्हां बि माफ़ करे छॾियो एतिरो माफ़ कयो जेतिरी अॻिते असांखे माफ़ी जी ज़रूरत आहे बाबा क़बर में क़यामत में माफ़ी खपे या तव्हां एॾा मुर्स माण्हू जो चओ था असांखे माफ़ी जी ज़रूरत न आहे क़बर में क़यामत में माफ़ी खपे हिते माफ़ कयो हदीस में अचे तो मुझे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो रब फरमाईंदो जन मुझे बानल खे माफ़ कयो जो मां भी उन्हनि खे माफ़ थो कयां जन मुझे बाननि ते रहम कयो अॼु मां भी उन्हनि ते रहम थो कयां मक्के जो सरदार जनाब अबू सुफियान जंहिं पूरी जिंदगी नबी से झेड़ा कया फतह मक्की जे मौके ते रोए थो चे तो सही मां कलमो थो पढ़ा मां माफ़ी थो वठां अल्लाह से फरमायो लैस लक मिनल अम्र शै औ यतूब अलैहिम औ युअज़्ज़िबहुम फइन्नहुम ज़ालिमून ओ मुंहिंजा महबूब ज़ुल्म त कयो अथनि जो तो जगह रहमतुल लिल आलमीन नबी सां सॼी ज़िंदगी विड़िया पर मुंहिंजा सोना अॼु जेकर तौबा था कनि माफ़ी था वठनि मुबारक ॾींहुं मां माफ़ी ॾेई छॾीमांसि तूं बि माफ़ करे छॾ वरी जनाब हज़रत अबू सुफियान जी घरवारी बीबी हिंद आई उनखे भी ख़बर पई त अॼु माफ़ी जा दरिया था वहनि पिया चेती से मां भी कलमो थी पढ़ा मां भी माफ़ी थी वठां रब फरमायो मुंहिंजा सोना जेकर या कुरानी भी अॼु माफ़ी थी वठे कलमो थी पढ़े मुबारक ॾींहुं मां माफ़ी ॾेई छॾीमांसि तूं भी माफ़ करे छॾीसि वरी वाशी आयो हज़रत अमीर हमज़ा जो कातिल आयो साहबाज कयो कद जा अलवाशी से वाशी आयो हज़रत अमीर हमज़ा जो कातिल आयो मुझे नबी फरमायो मुझे आडो हटायो उस मत बददुआ न निकरी वने तबाही बर्बाद न थी वने पोया ची सजन जे बिठू आ रोए तो जे तो सही मां कलमो तो पढ़ा मां माफ़ी तो वठा नबी से जो रहम जोश में आयो फरमायो हरब जा पुट वाशी मुबारक हो जाई अज भी जेकर तू कलमो पढ़ंदे माफ़ी वठंदे चाचे जो खून माफ़ तई तो जो जहन्नम जन्नत सा बदल अल्लाह से फरमायो फाफ़ु अन्हुम माफ़ करीन माना फाफ़ और माना जुबान सा माफ़ वस्तगफिर लहुम वरी रात जो तहज्जुद में भी जिला बख्शिश की दुआ घुर माना अकेला वशाविरुहुम फिल अम्र मुझा महबूब जन भी मशवरो करी तो मशवरे में सरदार अबू सुफियान के भी विहार जा पंहिंजे चाचे अमीर हमज़ा जे कातिल के भी मशवरे में विहार जा मता दिल में दुख न कंद शायद मोहम्मद मुस्तफ़ा जा नाराज़ बाबा तव्हां जो शादी कयो पुट जी या जलसो रखायो तो मिटन माइटन पाड़े वारन जमायतन सां मशवरो कंदो तो खुश थींदा तावन भी कंदा मशवरो न कंदो तो दिल में दुख कंदा तो असांखे अहमियत ही न
वशाविरुहुम फिल अम्र, रब फरमायो उन्हनि खे मशवरे में भी विहार ॾां, इनखे चइबो आहे माफ़ करो। नबी से मक्के को मदीने हिजरत करे आया, हालांकि बदले जी इजाजत मिली। अल्लाह से फरमायो उज़िना लिल्लज़ीना युक़ातलूना बिअन्नहुम ज़ुलिमू व इन्नल्लाह अला नस्रिहिम लक़दीर। रब फरमायो अजमा उन्हनि मज़लूम मुसलमाननि खे इजाजत हो जा जन जे मथां मक्के जे अंदर मुसीबतुनि जा पहाड़ उछलाया विया। अल्लाह से फरमायो उन्हनि मज़लूमनि खे मुंहिंजे तरफ़ों इजाजत है तो उन्हनि ज़ालिमनि खां पंहिंजे ज़ुल्म जो बदिलो वठनि। इजाजत मिली। नबी से जे प्यारे चाचे जनाब हज़रत अमीर हमज़ा जा 11 टुकड़ा लगा पिया आहिनि। साईं जे अखियुनि मुबारकनि में पाणी अची वियो। पाण जज़्बात जे अंदाज़ में फरमायो आईंदी साल रब जे करे मूंखे फतह ॾिनी त मां 70 काफ़िरनि सां इहो अशर कंदो जेको उन्हनि मुंहिंजे चाचे सां कयो आहे। अल्लाह ताला उन ई वक़्त में क़ुरान मजीद जी आयत नाज़िल कई व इन आक़बतुम फ़ाक़िबू बिमिस्लि मा ऊक़िबतुम बिहि व लइन सबरतुम लहुव ख़ैरुल लिस्साबिरीन। रब फरमायो मुंहिंजा महबूब जे करे तव्हांखे सज़ा ॾियणी आहे त एतिरी सज़ा जो जेतिरी तव्हांखे तकलीफ़ पहुती आहे, पर वलइन सबरतुम लहुव ख़ैरुल लिस्साबिरीन। मुंहिंजा महबूब जे करे सब्र कंदव बर्दाश्त कंदव त अञा भलो अथव। माना पोइ बि सब्र, पोइ बि बर्दाश्त। नबी से जॾहिं मक्के में फाते जरनेल जी सूरत में दाख़िल थिया, सब मक्के जा वॾेरा कंधु हेठि कयूं बीठा हुआ त जो अलाए कहिड़ो असां खां बदिलो वक़्तु ईंदो। नबी से जा सहाबी भी नारा पिया हणनि अल यौम यौमुल मलहम, अॼु बदिले जो ॾींहुं आहे, अॼु इंतकाम जो ॾींहुं आहे, अॼु असां पुराणा पलांद वठंदासीं। जन बिलाल खे मक्के जे घिटनि में गेलियो असां भी उन्हनि खे मक्के जे घिटनि में गेलींदासीं। जन बीबी सुमैया खे बाध कयो असां भी उन्हनि खे बाध कंदासीं। जन बीबी ज़नीर जूं अखियूं कढियूं असां भी उन्हनि जूं अखियूं कढंदासीं। जन ख़ब्बाब खे टांडनि ते लेटायो असां भी उन्हनि खे टांडनि ते लेटाईंदासीं। जन खुबैब खे फांसी ते लटकायो असां भी उन्हनि खे फांसी ते लटकाईंदासीं। सहाबा ये नारा पिया हणनि अल यौम यौमुल मलहम, अॼु बदिले जो ॾींहुं आहे, अॼु इंतकाम जो ॾींहुं आहे। पर सांगी जा मुसलमानूं असांजे सुहिणे नबी जन महिल इहो नारो ॿुधो फरमायो ए मुंहिंजा साहिबियो इहो नारो न हणो, इहो नारो न हणो, बल्कि मोहम्मद मुस्तफ़ा उन जी जमात जो नारो आहे अल यौम यौमुल मरहम। नबी से फरमायो बदले जो ॾींहुं न आहे, अॼु इंतकाम जो ॾींहुं न आहे, अॼु त माफ़ करण जो ॾींहुं आहे, अॼु त बख़्शे छॾण जो ॾींहुं आहे, अॼु त रहम करण जो ॾींहुं। फरमायूं इज़हबू व अंतुम तुलका, ओ मक्के जा सरदारो वञो तव्हां सभु आज़ाद आहियो। जेको बैतुल्ला में दाख़िल थियो उनखे भी अमुल, जेको पंहिंजे घर वियो उनखे भी अमुल। पर नबी से फरमायो मन दखल फी दार अबी सुफियान फहुव आमिनुन। अज जेको मक्के जे सरदार जनाब अबू सुफियान जे घर में दाखिल थियो मोहम्मद मुस्तफ़ा उनखे भी अमुन ॾेई छॾियो। फरमायो ला तस्रीब अलैकुमुल यौम, ओ मक्के वारो तव्हां ते का मयार कान्हे का, वञो मां मोहम्मद सभिनीनि खे माफ़ कयो, माफ़ कयो, दरगुज़र कयो। दुश्मन घटायो, दुश्मन वधायो न। दुश्मन वधाईंदो परेशान थींदो, ख़ुसूसन जॾहिं दुश्मन जे मथां तव्हां गालिब थी वञो, तव्हांखे बदिले वठण जी पूरी सलाहियत ऐं कुवत हुजे, उन वक़्त में पंहिंजे दुश्मन खे माफ़ कयो ही मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत। लैस शदीद बिस्सुरअ, मुझे नबी फरमायो बहादुरी दसण में न आहे,
मत तव्हां सम्झो त बहादुर उहा जेको ॿिए खे घर वेठे लठियूं हणी वञे, घर वेठे मारे वञे, घर वेठे गारियूं ॾेई वञे, दड़का दामान ॾेई वञे, इहो बहादुर न आहे, इहो त लुचो आहे, इहो त लोफर आहे, इहो त गुंडो आहे, इहो त बदमाश आहे। मुंहिंजे नबी फरमायो बहादुर उहो आहे जेको कावड़ जे वक़्त में पंहिंजी कावड़ खाई वञे, इन जहिड़ो बहादुर दुनिया में कोई कोन्हे। खाओ कावड़, सब्र बर्दाश्त, तॾहिं सुकून जी ज़िंदगी गुज़रंदव।